मुझो नालो मुश्ताक हुसैन सहतो आहे। मुझो घर पीरमाला में आहे। मुझे घर के भरसां भित भित सां पीर साहब है, पीर अब्दुर्रहीम शाह वलद पीर मोहम्मद शाह, जंहिं 3 मंजिला उतां ठाराई आहे। उन में कुछ स्पेसिस अड़ा छॾिया आहिनि जो असांजे घर में नज़र पई पए, जंहिंजो असां केस दाख़िल कयोसीं। सुमरो साहब हुयो एडिशनल जज उन वटि। असां पिया चऊं त नज़र पए थी, पीर साहब पिया चवनि त नज़र नथी पए। मां जज साहब खे अर्ज़ु कयो, मां चयोसीं तव्हां कमिश्नर मुक़ररु कयो, उहो वञी ॾिसे, जे नथी नज़र पए त मां ॾोह जो ॾोहारियां। जज साहब चयो था कमिश्नर थियो, मां पाण थो हलां। उहो सुमरो साहब जज साहब पाण मुंहिंजे ग़रीब खाने ते आयो ऐं अची ॾिठई ऐं पीर साहब खे घुराए उनखे चई त पीर साहब हे छा आहे, हीअ नज़र कान थी पए, हलो मूंसां चढ़ो मथे त मां ॾेखारियां तव्हांखे। हुनखे ॾेखारियईं। मुख़्तियारकार खे चई त जेकॾहिं पीर साहब शाम ताईं या न खणाई भित त मतिलबु आहे त पीर साहब खे गिरफ़्तार कजांइ। उहा पीर साहब उन ॾींहुं भित खणाए छॾी। हाणे 3 महीना पहिरियों हिकिड़ी बारिश थी ऐं तूफ़ान थियो, मुंहिंजे घर में लिम ॾिठी। उन लिम जो हिकिड़ो ॾार तूफ़ान जे करे हुननि जे वञी ओले ते भित ते किरियो, जंहिंजे करे 2-3 बार ओले जा बि रही पिया ऐं ॾार बि उते पियो आहे। उन जो केस पीर साहब जे पुट अली मदद शाह मुझे खिलाफ दाख़िल कियो त असांजो 3 लख रुपयनि जो नुक़सान थियो आहे ऐं असांजा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। उन्हनि माण्हुनि जो को पतो ई कोन्हे जेके ज़ख़्मी थिया आहिनि। उहो 3 लखनि वारो केस जॾहिं जज साहब वटि हलियो त उन में जज साहब हुननि जो केस रिजेक्ट करे छॾियो त बाबा हे कुदरती आफ़त ई, को मुश्ताक सां ते इहो ॾार वञी तव्हांजे कोठे ते कोन उछलियो आहे। उहो केस हाराइण खां बाद में बि तूफ़ान आयो त मतिलबु आहे त उहो अञा ताईं न मथे भित था खणाइनि, न उहो ॾार था असांखे खणनि ॾियनि, जंहिंजे करे असांजे घर में उहा ई बेपर्दगी थिए थी। मां हिकिड़ो शरीफ़ माण्हू आहियां, असां बि परदेदार आहियूं, असांजे घर में बि औरतूं आहिनि। ईअं न आहे त सिर्फ़ु जेकॾहिं पीर साहब जे पासे जेकॾहिं इहे कयो त मना कनि ऐं असांजे पासे ॾे पुलिस खां ऐं मुख़्तियारकार साहब खां इहो मुतालबो कंदुसि त महिरबानी करे अची ऐं सरज़मीन बि ॾिसनि ऐं पीर साहब खे चवनि त इहा भित खणायो।